सिंध के कॉमर्स ए सिंध दोस्त धुरन जे कोऑर्डिनेशन कमेटी जो इजलास सिंध तरक्की पसंद पार्टी जी मेज़बानी हेठ तरक्की पसंद हाउस हैदराबाद ते सिंध तरक्की पसंद पार्टी के सेक्रेटरी जनरल हैदरबल्ला की सदारत में थी गुजरियो, जैमें कौमी अवामी तहरीक के अल्ताफ़ खास के लिए अवामी जमहूरी पार्टी के हरीफ खान शाडियो, सोशल डेमोक्रेट पार्टी के शफकत अब्बासी, सिंध हारी कमेटी के अहमद नवाज इनकलाबी, धरती धरणी तहरीक के जावेद लाशारी, अवामी राज तहरीक मुजीब कोरे जो सिंध सागर पार्टी के अब्दुल मोमिन मेमन ए बेन शिरकत कई। इजलास में इतिहाद मंशूर आइन बाबत तफसील मुबासर किया गया। कोऑर्डिनेशन कमेटी इतिहाद सिंध की जरूरत करार ॾींदे अहद वर्जायो त सिंध के अवाम दोस्त इतिहाद दिनो वेंदो, कौमी बदी साई सिंध के दरपेश चैलेंज से मुकाबलो करे सके थो। इजलास में शरीक धुरन सिंध में पानी की शदीद खोट ते गणती जो इजहार कंदे चयो वियो त सिंध के हिस्से जो पानी त खुले आम धाड़ो हाए पियो वञे, गैर कानूनी कैनाल खोले सिंध के प्यासो रखियो वियो आहे, जंहिं सबब सिंध हिन वक्त सख्त ॾुकार खे मुंहुं ॾेई रही आहे। सिंध जे लाड़ वारी पटी गुरबत जे लकीर खां हेठि वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहे। सिंध में धारियन आबादकारी सबब शहरन ऐं ॻोठनि ते धारिया कब्ज़ करे रहिया आहिनि। मुआशी लुटमार सां गॾु सिंधी क़ौम मुख़्तलिफ़ में तब्दील थियण तरफ़ वधी रही आहे। धारियन आबादकारी जे करे मंशात ऐं हथियारनि जो विकिरो सरियाम थी रहियो ऐं दहशतगर्दी में इज़ाफ़ो थी रहियो आहे। इजलास में मुख़्तलिफ़ तजवीज़नि ते सां आइन ऐं मंशूर ते गॾियल इतफ़ाक़ राय जोड़ण जे लाइ इतिहादी सरबराही इजलास में सिफ़ारिशूं पेश कयूं वेंदियूं। वधीक अपडेट लाइ ॾिसंदा ॿुधंदा रहो सिंध इस्लामिक TV।